थाना बुला खान में कोहिस्तान सूफ़ी फोरम तरफ़ां कोहिस्तान के तारीख़ी शहर तोंग शरीफ़ के तारीख़ और कोहिस्तान के सकाफ़ती विरसे के उनवान हेठ दरगाह जाम लोहार से सेमिनार मुनक़द किया वियो, जैमें सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी समेत केतरनि माण्हुनि शिरकत कई। रिपोर्ट कर रहा है शहबाज उमरानी। थाने बुलाखान में कोहिस्तान सूफ़ी फोरम तरफ़ां कोहिस्तान के तारीख़ी शहर तोंग शरीफ़ की तारीख़ और कोहिस्तान के सकाफ़ती विरसे के उनवान हेठ दरगाह जाम लोहार जे अङण ते शानदार सेमिनार मुनक़द किया वियो। सेमिनार में सूबाई वज़ीर अकील तैमूर ज्ञानचंद इसराणी अदीबन लेखकन शायरन समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र के माण्हुनि शिरकत कई। सेमिनार में तोंग शरीफ़ और कोहिस्तान के सकाफ़ती विरसे ते अदीबन लेखकन और ॿियनि मकाला पढ़ी करे माण्हुनि खे तारीख़ खां आगाह कयो। उन मौके ते आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे माण्हुनि चयो त तोंग शहर कोहिस्तान जो तारीख़ी शहर है। कोहिस्तान में केतिरा ई सकाफ़ती माग मकान आहिनि जिनके उजागर करण की ज़रूरत है। सूफ़ी फोरम के एप्रिशिएट कंदुसि जिन ये पहिरियों दफ़ो एॾो बेहतरीन सेमिनार करण जो एतमाम कयो। अहिड़ा सेमिनार असांजे कोहिस्तान में थियण घुरिजनि, जो असांजो कोहिस्तान में अहिड़ा जेके वसी प्रोग्रामनि जी ज़रूरत भी है त जीअं माण्हुनि खे नॉलेज मिले। ऐं जेतिरे करे तव्हां चयो त गवर्नमेंट जे तरफ़ां हर मुमकिन गवर्नमेंट जे तरफ़ां इनखे हाईलाइट कयो वेंदो। मुतलका डिपार्टमेंट जे ऑफिसर ऐं मिनिस्टर इंशाल्लाह उनखे आउं वठी ईंदुसि ऐं उन सभिनी जॻहियुनि ते उन्हनि खे विज़िट भी कराईंदासीं ऐं उन जे बहितरी लाइ कमु भी करायो वेंदो। तोंग की तारीख़ ऐं कोहिस्तान जो सकाफ़ती विरसो के हवाले से जो सेमिनार कोहिस्तान सूफ़ी फोरम के हवाले से असां कयूं पिया ऐं जो प्रोग्राम हले पियो। असां इहो सोचो त कोहिस्तान की तारीख़ी मागन ते को कम थियल कोन्हे। असांजा तारीख़दान ॿियनि इलाइक़नि में कम कन था। सिंध गवर्नमेंट जो तहक़ीक़ करे पी कल्चर डिपार्टमेंट ऐं आर्कियोलॉजी वग़ैरह उन में कोहिस्तान ॾांहुं उन्हनि जो ध्यानु कोन्हे। असां इन कोहिस्तान ॾांहुं तारीख़दाननि मुहक़क़नि अदीबनि ऐं ख़ुसूसन हुकूमत सिंध के जो ध्यानु छिकाइण लाइ सेमिनार कयो ऐं हिते असांजा तमामु वॾा ॾाहा अदीब मुहक़क़ लेखक मौजूद आहिनि जेके कोहिस्तान जी तारीख़ ते ॻाल्हाईंदा ऐं समाजी रवादारी ऐं मज़हबी रवादारी ऐं कोहिस्तान जूं रीतूं ऐं रिस्मूं जेके आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदा ऐं कोहिस्तान मज़हबी हवाले सां बि मज़हबी रवादारी जो हिकिड़ो आला मिसाल आहे ऐं असां हिते सभु भाइरनि वांगुरु रहूं था। असां जो इन प्रोग्राम जो मक़सद भी आहे त कोहिस्तान जी तारीख़ ते के उजागर कजे। कोहिस्तान सूफ़ी फोरम जे सभिनी दोस्तनि खे जस हुजे जिन एक बीठल पाणीअ में पत्थर उछलायो आहे ऐं उम्मीद था कयूं त अॻिते अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा त जीअं कोहिस्तान जे माण्हुनि खे पंहिंजी तारीख़ जी सुध मिली सघे, पंहिंजे जेका हुननि जी अज़ीम क़ौम गुज़री आहे, तहज़ीब गुज़री आहे, उन जे बारे में सॼी दुनिया खे ख़बर पइजी सघे त कोहिस्तान जा माण्हू माज़ीअ में केॾा वॾा बाज़ोक रहिया आहिनि। सॼो कोहिस्तान जेको आहे सो ईअं तव्हां सम्झो त आसार क़दीमनि सां भरियो पियो आहे। तव्हां करचा हलिया वञो, टिको बारण आहे, रेक आहे, भाल आहे, सरी आहे, मोल आहे, सॼो जेको कोहिस्तानी कोहिसारनि वारी पट्टी आहे इहा ईअं सम्झो त तहज़ीबनि जी माउ आहे। सुठी ॻाल्हि आहे तोंग में दोस्तनि जेको ही प्रोग्राम करायो आहे जंहिंजो उनवान कोहिस्तान जूं रीतूं रस्मूं तहज़ीब तोंग जे हवाले सां। हिते बि खोड़ हिन ते पूरो किताब साईं फलकारे साहिब जो लिखियलु आहे, उन खोड़ शयुनि जो हिते ज़िक्र कयो आहे त अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। कल्चरली तमामु हिकिड़ो रिच इलाइक़ो आहे, माना हुन वटि हिकिड़ो न रुगो सकाफ़ती हवाले सां, न रुगो जोग्राफिकल हवाले सां, न रुगो कुदरती सूंहं जे हवाले सां, पर ख़ुदि जेको इंसानी तहज़ीब जे इर्तिक़ा जा जेतिरा घणा निशान मिलनि था मुख़्तलिफ़ मागनि मकाननि में जा, माना उहे एतिरा क़ीमती आहिनि जो उन्हनि खे बचाइण ऐं महफ़ूज़ करणु ऐं ईंदड़ नसुलनि खे उन्हनि जे बारे में आगाह करणु मां सम्झां त ख़ुदि सिंधू तहज़ीब ऐं सिंध जी तारीख़ जे लाइ हिकिड़ी ॾाढी भाग जी ॻाल्हि हूंदी। असां अञा ताईं कुझु इलाइक़नि खे मुकमल तरह दरियाफ़्ती नाहे करे सघिया, उन्हनि खे खोटरे उन्हनि जी असलियत मालूम ई नाहे करे सघिया, जिन में हिकिड़ो ख़ुदि कोहिस्तान आहे। कोहिस्तान तमामु घणो पखिड़ियल आहे, घण तरफ़ो आहे, पुरस्रार आहे ऐं बेशुमार उन में अञा ताईं ॻुझ जेके आहिनि उहे पिया आहिनि। उन्हनि खे मुनकशिफ़ करणु, उन्हनि खे ज़ाहिर करणु तमामु ज़रूरी आहे त जीअं ईंदड़ नसुलनि ते असां पंहिंजी जेका असलियत आहे, असांजो जेको वॾनि जो जेको छॾियल विरसो आहे
उन बाबति उन्हनि खे आगाह करे सघूं। हिननि जो चवणो हो त कोस्तान अमन मुहबत ऐं रवादारी वारो इलाइक़ो आहे। तोंग शरीफ़ समेत कोस्तान जे ॿियनि केतिरनि ई इलाइक़नि में तारीख़ सां सलाहियल काफ़ी शयूं आहिनि जेके पंहिंजी अलॻि हैसियत रखनि थियूं। उन्हनि तारीख़ी माग मकाननि ऐं विरसनि खे हमेशह महफ़ूज़ करण जी ज़रूरत आहे। उन्हनि तारीख़ी जेके शयूं आहिनि उन्हनि खे उजागर करण जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत समेत तारीख़ ते जेके कमु कंदड़ इदारा आहिनि उन्हनि खे घुरिजे त कोस्तान जी इन्हनि सकाफ़ती शयुनि खे महफ़ूज़ करण जे लाइ पंहिंजो कमु कनि, पंहिंजो किरदारु अदा कनि। कैमरा टीम सां गॾु शहबाज़ उमरानी, आवाज़ TV न्यूज़, थाणो बुला खान, कोहिस्तान।